तहक़ीक़ कंदड़नि जो चवणु आहे त जेके ॿार स्मार्टफोन ऐं टेबलेट सां खेॾण में घणो वक़्तु लॻाइनि था उहे ॿियनि ॿारनि जी भेट में निंड घटि कनि था। साइंटिफिक रिपोर्ट्स में शाया थींदड़ इन तहक़ीक़ मूजिबि अहिड़नि ॿारनि में टच स्क्रीन ते गुज़ारियल हर हिकु कलाक उन्हनि जे 15 मिंटनि जी हिकु ॾींहं जी निंड में घटिताईअ जो सबबु बणिजे थो। तहक़ीक़ में इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त टच स्क्रीन सां खेॾंदड़ ॿारनि जूं सलाहियतूं ॿियनि ॿारनि जी भेट में जल्दी उजागर थियनि। ॿारनि जो चवणु आहे त वालिदैन खे पंहिंजे ॿारनि जी निंड खे अहिड़ियुनि मोबाइलनि जे इस्तेमाल ते क़ुर्बान न करणु घुर्जे। लंडन जी हिकु यूनिवर्सिटी पारां कयल तहक़ीक़ में 3 वरनि ताईं जे 715 ॿारनि जे वालिदैन खां सवाल कया विया। उन्हनि खां सवालनि दौरान इहो मालूम कयो वियो त 75% ॿार रोज़ानो टच स्क्रीन इस्तेमाल कनि था। उन्हनि मां 6 खां 11 वरनि जे ॿारनि जो 51%, जॾहिं त 25 खां 36 महीननि जे अरसे वारे ॿारनि में 42% ॿार अहिड़ा आहिनि जेके टच स्क्रीन इस्तेमाल कनि था।